त क़यामत जूं जेके निशानियूं हुयूं नंढियूं नंढियूं निशानियूं उहे सभु अची वयूं आहिनि। मके में भी हाणे पानी निकितो आहे, बयाबान जंगल मां एॾो पानी निकितो आहे जो हाणे आबादी पई थिए। जीअं सिंध में आबादी पई थिए ईअं उते आबादी पई। इहा बि क़यामत जी निशानी। वण घणा थी वेंदा मके में, जबल ख़तम थी वेंदा, सरसब्ज़ इलाइक़ो थी वेंदो। सो हाणे तव्हां ॾिसो था मके वञो था केॾा वण थी विया आहिनि, सरसब्ज़ इलाइक़ो थी वियो आहे, जबल ख़तम थींदा पिया। ये क़यामत जूं निशानी। नबी से फरमायो आखिरी ज़मानो अड़ो ईंदो जो मुसलमान पंहिंजे घरवारी जी फरमा बरदारी कंदा, अम्मा जी नाफरमानी कंदा, घरवारी जी इज्जत कंदा, अमर जी बेइज्जती कंदा, घरवारी के प्यार ऐं मोहब्बत जा लक़ब ॾींदा। ओ मुंहिंजी शहज़ादी, ओ मुंहिंजी हूर, ओ मुंहिंजी राणी, अम्मा खे सॾु कंदा त कुराड़ी करे सॾु कंदा। बाबा या निशानी अची वई कि न? हैदराबाद में हिकिड़ी कुराड़ी माई चिट्ठी लिखराई, साईं जोगी साहब कुछ अबे अम्मा जे बारे में वाइज़ कयो। हिकिड़ो मुंहिंजो पुटु हुयो जंहिंखे 10 महीना मां पेट में सांडियो, 2.5 साल नौकरनि वांगुरु हुन जी ख़िदमत कयमि। राति जो सियारे में 10 दफ़ा पेशाब कंदो हो, पोइ बि उनखे पंहिंजे सीने खां जुदा कान कंदी हुयसि। रलकियूं बि मटाया, सलवारूं बि मटाया। वॾो थियो त लाड कोड मां उनजी शादी करायमि। अॼु ज़ाल जे चवण ते ससु ऐं सहुरे खे घर में विहारे वेठो आहे, मूंखे खट रखण जेतिरी बि जाइ नथो ॾे। अतार रजुल इमरातहु वअक उम्महु। हालांकि पीउ मां जी नाफरमानी करणु एॾो गुनाह अथव जेतिरो शिरक गुनाह आहे। जीअं मुशरिक खे माफ़ी न मिलंदी, जेको पीउ मां जो नाफरमान आहे उलमा खां पुछी ॾिसो उनखे बि माफ़ी न मिलंदी। इन जे करे अल्लाह से फरमायो वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन एहसाना। रब फरमायो पहिरीं नंबर ते मां तव्हांखे पारत थो कयां त इबादत मुंहिंजी कयो। ॿिए नंबर ते रब फरमायो ख़िदमत बे अम्मा जी कयो। सुवाल थो पए त ॿिए नंबर ते रब उस्ताद जी पारत न कई, मुर्शिद जी पारत न कई, कौम जे चङे मुग़्ज़ जी पारत न कई, ॿिए नंबर ते रब पीउ मां जी पारत छो कई आहे? उलमा उन जो नुक्तो इहो ई लिखियो आहे। रब फरमाए थो मां बि अकेलो हां, मूंखे छॾींदो ॿियो अलाह कोन मिलंदो। अबो बि अकेलो अथव, बाबे खे छॾींदो ॿियो बाबो कोन मिलंदो। अम्मा बि अकेली अथव, अमर खे छॾींदो बि अम्मा कान मिलंदव। दोस्त हिकिड़ा विया ॿिया मिली वेंदव, उस्ताद हिकिड़ो मरी वियो ॿियो मिली वेंदो, मुर्शिद हिकिड़ो मरी वियो ॿियो मिली वेंदो, ज़ाल हिकिड़ी वई हली ॿी ज़ाल बि मिली वेंदव। पर फरमाई पीउ मां अहिड़ा मोतीअ जा दाणा आहिनि जो इहे विछुड़ी विया त वरी क़यामत ताईं अहिड़ा दाणा किथे बि कोन मिलंदव। मिलंदा। इन जे करे अल्लाह से फरमायो इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ। रब फरमायो जॾहिं तव्हांजा पीउ मां कमज़ोर थी वञनि, कुराड़ा थी वञनि, या हिकिड़ो कमज़ोर ऐं कुराड़ो थी वञे, ख़बरदार उन कुराड़प जी हालत में जेकॾहिं तव्हांखे कावड़ में कुझु ॻाल्हाए विझनि, मार ॾियण जी त तव्हांखे इजाज़त न आहे, गार ॾियण जी त तव्हांखे इजाज़त न आहे। पर क़ुरान तो फरमा मुंहं में घुंड विझी करे अबे अम्मा खे हूं सां बि विरंदी न ॾिजो, ज़िंदगी जूं नेकियूं बर्बाद थी वेंदव, हज उमरा बर्बाद थी वेंदव। वला तनहरहुमा, इन्हनि खे झिड़क बि न ॾिजो। वकुल लहुमा क़ौलन करीमा। रब फरमायो अबे अम्मा सां सुहिणो ॻाल्हायो, प्यार ऐं मोहब्बत सां ॻाल्हायो, जो उन्हनि जी दिलि ठरी पवे, अखियूं बाग बार थी पवनि।
वख्फिज़ लहुमा जनाह अज़्ज़ुल्लि मिनर रहमा। रब फरमायो अबे अम्मा जी आडो मौलवी थी करे भी ना अचजो या मौलवाए पर जलसे में रखी अचो। अबे अम्मा जी आडो पीर थी करे भी ना अचजो या पीराए पर दरगाह में रखी अचो। अबे अम्मा जी आडो साहब ऐं आफिसर थी करे भी ना अचजो या साहिबी आफिसरी आफिस में रखी अचो। कुरान तो फम वख्फिज़ लहुमा जनाह अज़्ज़ुल्लि मिनर रहमा। अबे अम्मा जी आडो तव्हां जी हैसियत उन शिकार थियल पखी वांगुरु हुजे जेको वण ते पखी वेठो हूंदो आहे। शिकारी जंहिं महिल उनखे तीर हणंदो आहे वो पखी हेठि किरंदो आहे त हुनजो कंध भी झुकियल हूंदो आहे पर भी झुकियल हूंदा आहिनि। शिकारी जे पेरनि में किरंदो आहे ज़ुबान हाल सां चवंदो आहे हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे। कुही गबा गबा करे खाई छॾी तुंहिंजी मर्ज़ी आहे। पिंजरे में कैद करे छॾी तुंहिंजी मर्ज़ी आहे। टके मुल ते विकिणी छॾी तुंहिंजी मर्ज़ी आहे। मां तुंहिंजी मिल्कियत आहियां। क़ुरान तो फरमाए वख्फिज़ लहुमा जनाह अज़्ज़ुल्लि मिनर रहमा। ओ दुनिया जा इंसानो तव्हांजी हैसियत अबे अम्मा जी आडो इन शिकार थियल पखी वांगुरु हुजे। पंहिंजे अबे अम्मा जी आडो अचो त पाण खे ख़त्म करे अचो। सभु कुझु अबो अम्मा आहे। मां मुंहिंजी मिल्कियत अबे अम्मा जी आहे। मुंहिंजी काई हैसियत न आहे। कदुर कयो इन्हनि जो। हदीस में जो जंहिंजा पीउ मां ज़िंदा आहिनि जन्नत जा ॿ दरवाज़ा खुलियल अथसि। नबी से फरमायो जंहिंखे रब अबे अम्मा वारी नेमत ॾिनी आहे पोइ बि अबे अम्मा जो कदुरु न कई अबे अम्मा जी ख़िदमत न कई अबे अम्मा को दुआऊं न वरितई। अल्लाह जे नबी फरमायो शल तबाह बर्बाद थी। जंहिंजा पीउ मां ज़िंदा आहिनि दुआउनि जो दरियाह वहे थो पियो। पर उलमा फरमाइनि था पोइ मां फौत थी वेंदा आहिनि पोइ बि दुआउनि जो सेक बाक़ी रहंदो आहे। बाबा दरियाह जो सुकी वेंदो आहे त सेक अबो अम्मा फौत थी वेंदा आहिनि पर उन्हनि जूं दुआऊं मरण घड़ी ताईं औलाद जे लाइ असराइतियूं हूंदियूं आहिनि। सो इन्हनि खां दुआऊं वठो ऐं कुझु टाइम ॾींदा कयो अबे अम्मा खे। सॼो ॾींहुं ऑफिस में हो सॼो ॾींहुं दुकान ते हो भला शाम जो अचो था त 10 मिंट त अबे अम्मा वटि वेहो। इहे 10 मिंट बि त चुल्हे ते वेठा हो माईअ वटि। कहिड़ो तव्हां खां इहे अंगल था कनि। हाणे हिननि कुराड़नि खे शू बूट जी ज़रूरत आहे या इहे चवंदा असांखे कॉटन जा कपिड़ा वठी ॾियो। इन्हनि खे प्यार जी ज़रूरत आहे कुर्ब जी ज़रूरत आहे। जीअं नंढड़े ॿार खे प्यार जी ज़रूरत हूंदी आहे कुर्ब जी ज़रूरत हूंदी आहे। हू चवनि था त बचपन में असां तव्हांखे कुर्ब ॾिनो हाणे कुराड़प में तव्हां असांखे कुर्ब आहे या न। मौलाना तारिक जमीन हिकिड़ो वाक़ियो लिखियो। ॿ भाइर हुया हिकिड़ो वॾो ॿियो नंढो। पोइ नंढे भाउ वॾे भाउ खे चयो अदा बाबे वारी मिल्कियत वञी तूं खण पर बाबो ॾे मूंखे। वॾे भाउ चयो यार तो जहिड़ा बेवकूफ़ ॿाहिरि अलाह शलक खे ॾियारे खण वञी इहो कुराड़ो। उन नंढे भाउ वञी अबे खे भाकुर पातो वॾे भाउ वञी पीउ जी मिल्कियत ते कब्ज़ो कयो। उन नंढे भाउ राति खे 3 हिसा कयो। हिकिड़ो हिसो इबादत पियो करे हिकिड़ो हिसो निंड पियो करे हिकिड़ो हिसो अबे जी ख़िदमत पियो करे। कंहिं ॾिस त अबे जा लटड़ा पियो थो धोए कंहिं ॾिस त सियारे में गरम पाणी करे अबे खे पियो थो विंजारे तेल हणी करे उनखे मालिश करे। कंहिं ॾिस त अबो बीमार पियो थिए त कुल्हे ते खणी पियो थो बाबे जा इलाज कराए। राति जो ॾिस त कंहिं मथनो बीठो आहे पियो थो ज़ोर ॾे कंहिं पेरनि खे पियो थो माटा ॾे ऐं चुमियूं ॾे। एॾी त अबे कुराड़े जी ख़िदमत कयईं जो जाॻंदे त अबो दुआ पियो करेसि पर निंड में बि चएसि पियो पुट ॿई जहान भला हूंदई। पछाड़ी में अबो कुराड़ो वफ़ात करे वियो। का शइ कान बचसि हिकिड़ो दिरहम हुयुसि। घरवारी चयसि का भाॼी त वठी आ
बाजार में मच्छी वतई अचे माई के मच्छी ॾिनई माई जो मच्छी के चीरियो तो न में 3 मोती पिया एकड़ो मोती खणी आयो बाजार में पुछा कई इन जी कीमत छा है सोनारन जो बाबा यो मोती वडो कीमती आ असां इन जी कीमत अदा करे न सघंदासीं बादशाह इन जी कीमत अदा कंदो जॾहिं बादशाह वटि वो मोती पेश कयो हुयो पुछा कई हिन जी छा कीमत आ चयोसीं 10 खच्चर सोन जा ॾियो तॾहिं बि मोतीअ जी कीमत अञा मथे आ उलमा फरमान था या मोतीअ जी कीमत कान या क़ुरान अबे जे दुआ जी कीमत हुई उते अबे अम्मा सां झेड़ा करे अबे अम्मा के गारियूं ॾेई अबे अम्मा के बुजा ॾेई करे अचे मौलवियुनि खां दुआऊं घुराईंदो त कहिड़ी दुआ लॻंदी दुआउनि जो दरवाज़ो त उहो आहे मौली जोगी जी दुआ पीमा जी दुआ के पहुचे हज़रत से हाले जी वारनि जी दुआ अबे अम्मा जी दुआ खां मथे आहे छा अबे अम्मा जी दुआ माण्हुनि खे वली बनाए छॾियो हिकिड़ो अल्लाह जो वली हुयो पोइ का अल्लाह वारे पुछा केस त तोखे विलायत कीअं मिली चईंसि अचो त मां तव्हांखे पंहिंजो अमल ॾेखारियां जंहिंजे करे रब मूंखे विलायत ॾिनी आहे उन बुज़ुर्ग खे वठी आयो घर पोइ गोश्त हुयो हुन में कुटी भोरे वो प्यालो कुटीअ जो भी खयईं जग पानीअ जो भी खयईं कमरे जो दरवाज़ो खोलियईं त अंदर हिकिड़ो मर्द हिकिड़ी औरत पर उन्हनि जूं सूरतूं जानवर जहिड़ियूं थी वयूं हुयूं हिन जवान उन्हनि जी ख़िदमत कई मानी खाराइनि पाणी पियाराइनि ज़रूरी उन्हनि जी ख़िदमत कयईं बुज़ुर्ग फरमायो ही केर हन उन नौजवान रोई करे चयोसीं ही मुंहिंजा अबो अम्मा हन अल्लाह ताला मुझे अबे अम्मा के पकड़ियो आ मुझा अबो अम्मा खुदा ही खुदा जे रसूल जा बागी आ अज उन्हनि जी सूरत जानवरनि जहिड़ी थी वई आ पर कुरान मजीद में अल्लाह से फरमायो आ वसाहिबुहुमा फिद दुनिया मारूफा रब फरमायो भली तव्हांजा अबो अम्मा ज़ालिम बणिजी वञनि मां ॼाणा उहे ॼाणनि तव्हांखे हुकुम थो कयां त अबे अम्मा जो साथ ॾिजो अबे अम्मा जी ख़िदमत कजो मां हिन हालत में अबे अम्मा जी ख़िदमत कंदो आहियां बुज़ुर्ग चुमी ॾेई करे फरमायसि पुट इहो तुंहिंजो अमल हुयो जंहिंजे करे रब तोखे विलायत ॾिनी आहे मौलाना मक्की साहब हिकिड़ो वाक़ियो पियो ॿुधाए त हिकिड़ो ऑफिसर हुयो मके में रहंदो पोइ हुन शादी कई शहर में हुयो बहिराणी जो पोइ शादी कई शहर में शहर जूं मायूं बि साईं अल्लाह पनाह ॾे पोइ ज़ाल चयसि त मां हिते बहिराणी में कान रहंदसि मूंखे उते शहर में बाबे वारनि जे भरिसां बंगलो ठाहे ॾे पोइ हिन उते शहर में प्लाट वरितो पीउ मां उते बहिराणी में ॻोठ में रहंदा ज़ाल शहर में सावरनि जे भरिसां पोइ हिन जो ऑर्डर थी वियो सऊदी पोइ अॻे राब्ता कोन आहे पैसा जेके मोकिले ज़ाल ॾे मोकिले पीउ मां ॾे पहुचनि ई कोन पूरा 10 साल मके में रहियो हज करे तवाफ़ ज़ियारत करे जंहिं महिल बस करे त बैतुल्लाह मां आतवी आवाज़ अचे से ज़ालिम तुंहिंजो हज क़बूल कोन पई रोए पियो ज़ारो कतार पोइ हिकिड़ो आलिम पाकिस्तान जो मिलियुसि हुन पुछा कयोसि बाबा रोई तो ख़ैर त आहे चईंसि मां 10 हज थो कयां हज जा जंहिं सभु रुकन पूरा करे तवाफ़ ज़ियारत करे मां तवाफ़ मोकिलण वारो कंदो आहियां त बैतुल्लाह मां ग़ैबी आवाज़ मिलंदो आहे तुंहिंजो हज क़बूल न पियो कॾहिं कॾहिं न पीअं ॾेखारींदो आहे ॿुधाईंदो उन हाल में चयसि तुंहिंजा पीउ मां चई हाओ घणो वक़्तु थियो अथई उन्हनि सां मिलियो कोन्हे चयसि 10 साल थी विया सोचे बाबा वञ पीउ मां खे वञी परचा वीचारो आयो 10 सालनि खां बाद
10 सालनि में ॻोठ में तब्दीली अची वई। जवान कुराड़ा थिया, कुराड़ा मरी विया, गिटियूं मटिजी वयूं, जगहूं मटिजी वयूं, जेके कच्चा कोठा से पक्का थिया। पोइ पुछा कयईं, बाबा फलाणो किथे आ? चयोसि उहो त वीचारो मरी वियो। पी मरी वियुसि, वीचारा हिते हूंदा आहिनि छपर में, ॻोठ वारा उनखे वॾनि जे रूहनि जी मानी ॾींदा हा। केरु मरी वेंदो त उन्हनि जा लटा उन्हनि खे ॾींदा हा। सो कुराड़ो वीचारो त मरी वियो, बाक़ी कुराड़ी अञा ज़िंदा हा। ही वीचारो लिकी लिकी छुपी छुपी अचे उन अम्मा कुराड़ीअ जे पेरनि जे भरिसां वेठो त ओचितो वञी माफ़ी वठांसि। त जीअं जो उन जे भरिसां वञी वेठो त उहा कुराड़ी अम्मा रोई करे चए पई, या अल्लाह तेसि ताईं न मारजां जेसि ताईं मां पंहिंजे बच्चे सां न मिलां। त हिन दां करे चयो, अम्मा मां पहुची वियुसि, अम्मा मां तुंहिंजो बच्चो जेको सऊदी में रहंदो हुयुसि, त जीअं जो अम्मा सां मां मिलियुसि, अम्मा खे जीअं जो ॾिठई त उन ई वक़्त में अम्मा जो दम परवाज़ थी वियो। मां जी रब दुआ क़बूल कई, पर हिन खे मौक़ो कोन मिलियो जो अम्मा खे परचाए सघे हा। ये वेंदा हलिया, पोइ ख़बर पवंदी तव्हांखे। बुखारी में हदीस है, तव्हां ॿुधी हूंदी उलमा खां, सही बुखारी। नबी से फरमायो 3 शख्स हुया, पोइ जबल मां अचनि पिया, ओचितो बरसाति पइजी वई, पोइ हिकिड़ी गार में हलिया विया। पोइ जबल मां मथां पाणी ईंदो आहे वॾो तेज़, वॾनि वॾनि पत्थरनि खे बि खणी वेंदो आहे। पोइ हिकिड़ो वॾो पत्थर हुयो, उनखे पाणी गेलींदो आयो, उन गार जे मुंहं में उहो जो पत्थर पियो त सुक थी। उहे 3 नौजवान उन पत्थर खे हटाइण जी कोशिश कयूं, पर पत्थर हटे ई न, सुक थी वियो। दाहूं कयूं, पर हिननि जी दां केरु ॿुधे कोन। आख़िर पोइ पाण में चयूं त हाणे को नेक अमल हुजेव, उहो यादि करे हुनजो वास्तो रब खे ॾेई करे दुआ घुरो त हीअ छिप हटे। पोइ उन्हनि 3 नौजवाननि मां हिकिड़ो नौजवान उते गार में रोई करे रब खां दुआ घुरई, या अल्लाह मुंहिंजो हिकिड़ो अमल आहे, मुंहिंजे पाड़े में हिकिड़ी औरत हुई, मुंहिंजी हुन सां ॾाढी मुहबत हुई, पर मूंखे उहा चाहींदी न हुई। ओचितो हुनखे कंहिं मजबूरीअ जे करे पैसनि जी ज़रूरत पई, उहा मूं वटि आई। मां चयोमांसि पैसा खोड़, पर गुनाह जी इजाज़त मिले। उन चयो ठीकु आहे, या अल्लाह असां कमरे में बंदि हुयासीं, दरी बि बंदि हुई, दरवाज़ो बि बंदि हुयो, मां हुयुसि ऐं उहा औरत हुई। जॾहिं मां गुनाह जे लाइ अॻिते वधियुसि त उन माईअ रोई करे चयो, इत्तक़िल्लाह, अल्लाह जा बाना रब खां डिॼ, अल्लाह जो ख़ौफ़ कर, मजबूरी जो फ़ाइदो न वठ। दरियूं ऐं दरवाज़ा त बंदि आहिनि, पर रब असांखे ॾिसे थो पियो। या अल्लाह मां तुंहिंजो ख़ौफ़ कंदे गुनाह खां मुड़ी वियुसि, ऐं मां उन जे मथे ते हथ रखी करे चयो, बस तूं मुंहिंजी अधी आहे, मुंहिंजी भेण आहे। या अल्लाह जेकॾहिं इहो अमल तो वटि क़बूल आहे त हिन अमल जे सदके हिन पत्थर खे हटा। नबी साईं फरमायो, दुआ घुरी जो बस कई त पत्थर पाण ई सुरकियो। सिज जी रोशनी ॾिसण में पई अचे, हवा बवा अचे पई। वरी ॿियो नौजवान उथियो, चई, या अल्लाह ॿियो त मुंहिंजो अमल कोन्हे को, हिकिड़ो मुंहिंजो अमल आहे। मूं वटि हिकिड़ो मज़दूर हुयो, मज़दूरी पियो करे। पोइ शाम जे वक़्त में उहो कावड़जी वियो, मज़दूरी वरितई कान। या अल्लाह मां उन मज़दूर जा पैसा कारोबार में लॻाया, बकरी वरितमि, वरी बकरियूं वधी वयूं, वरी ढगी वरितमि, ढगियूं वधी वयूं, वरी रिढूं वरितियुमि, उनजो माल मां तिजारत में लॻायो। कुछ सालनि खां बाद वो मज़दूर आयो, चई, अदा मुंहिंजी तोॾे मज़दूरी रहियल है, महिरबानी कर मूंखे पंहिंजी मज़दूरी ॾे। या अल्लाह मां चयोमांसि, बकरियूं बि तुंहिंजूं अथई, ही ढगियूं ऐं रिढूं बि तुंहिंजूं अथई, ही पैसा बि सभु तुंहिंजा आहिनि। त मूंखे चई, अदा भोग न कर, अॻे बि कावरायो हुई, वरी बि साॻो कावराई थो, मूंखे पंहिंजो हक़ ॾे, मज़दूरी ॾे। मां चयोमांसि, न अदा ही सभु तुंहिंजी मिल्कियत आहे, मां तुंहिंजा पैसा कारोबार में लॻाया,
उन्हनि मां ये बकरियूं भी वधियूं आहिनि, रिढूं भी वधियूं आहिनि, ढगियूं भी वधियूं आहिनि, ये सभु माल तुंहिंजो आहे। या अल्लाह जेकर इहो अमल तो वटि क़बूल आहे त इन अमल जे सदके हिन पत्थर खे हटा। नबी साईं फरमायो दुआ घुरी जो बस कई त पत्थर पाण ई हटियो। अधु माण्हू निकिरी सघे पियो, बाक़ी अधु अञा न पियो निकिरी सघे। वरी टियों नौजवान थियो, चई या अल्लाह बि मुंहिंजो बि हिकिड़ो अमल आहे। मुंहिंजा अबू अम्मा हा, मां बकरियूं चारींदो हुउसि, पोइ शाम जो बकरियुनि खे वाड़ में वाड़े खीर ॾुही, पहिरीं अबे अम्मा खे खीर पियारींदो हुउसि, पोइ बचड़नि खे खीर पियारींदो हुउसि, पोइ ज़ाल ऐं मां। या अल्लाह हिकिड़े ॾींहुं थोरी देरि थी वई, मुंहिंजे अबे अम्मा खे निंड अची वई, मां जो बकरियूं काए आयुसि, खीर जो ॾुधुमि त अबो अम्मा निंड में पिया, मुंहिंजा बच्चा रोअनि पिया, मुंहिंजे गोॾनि खे चंबड़िया पिया, बाबा खीर ॾे, बाबा खीर ॾे। मां चयोमांसि न पुट, पहिरीं अबो पीअंदो, पहिरीं अम्मा खे पियारींदुसि, पोइ तव्हां। या अल्लाह ज़ाल बि मूंसां जहिड़ो पई करे त तूं वॾो ज़ालिम मां तोखे पिणे ई माणे जी गिणती लॻी आहे, बच्चनि जो तोखे फ़िक्र कोन्हे को। चई या अल्लाह मां ज़ाल ॾे बि कोन ॾिठुमि, मां चयो पहिरीं अबे अम्मा खे पियारींदुसि। आख़िर उहे बच्चा बि रोई रोई सुम्ही पिया, ज़ाल बि जहिड़ो करे वञी सुम्ही पई, मां हो खीर जलियूं बीठो हुउसि। अबे अम्मा खे उथारिया बि कोन पियो त कुराड़ा न वरी अलाए निंड अचे न अलाए न अचे न, इन जे करे मां उन्हनि जे मथनि जे मथां खीर जले करे बीठो हुयुसि। आधी रात खां बाद अबो भी उथियो, अम्मा भी उथी, चई पुट बीठो ई ते, चई मां अम्मा माई खीर जलियूं बीठो हाँ, पहिरीं तव्हांखे खीर पियारींदुसि, पोइ बच्चा पीअंदा। या अल्लाह मां अमर के भी खीर पियारियुमि, अबे के भी खीर पियारियुमि, पोइ वञी मां सुतुसि, बच्चा भी ईअं बुख ते सुम्ही पिया। या अल्लाह जेकर इहो अमल तो वटि क़बूल आहे त हिन अमल जे सदके हिन पत्थर खे हटा। नबी साईं फरमायो दुआ घुरी जो बस कई त पत्थर ठड़को ॾेई करे वञी ॿाहिरि किरियो, टई ॼणा आराम सां निकिरी विया। बाबा हिन वक़्त भी असांजे मथां मुसीबतुनि जूं छिपूं आहिनि या कोन? केरु आहे जेको मुसीबत खां पाक हुजे? जंहिं वटि वञो चए थो त मां परेशान आहियां, मर्द हुजे औरत हुजे अमीर हुजे ग़रीब हुजे, हर को परेशान। तंहिंजे करे जेकर ये मुसीबतुनि जूं छिपूं, ये मुसीबतुनि जा पहाड़ तव्हां चाहियो था त हटी वञनि त पहिरें नंबर ते गुनाह खां बचो। ओ जी हू नौजवान ॾिठो नी, नौजवान कीअं गुनाह खां बचो। तावे ज़ुल्फ़कार अली नक्शबंदी खुतबा दे फ़कीर में हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे। हिकिड़ो नौजवान हुयो, पोइ हुनजे जिस्म में खुशबू हुई, दुकानदार हुयो, जेको भी दुकान जे आॾो गुज़रे त बीह रहे त ये खुशबू छा जी। पोइ हिकिड़े दोस्त चयो सदा सच ॿुधा त या खुशबू छा जी आहे, त रोई करे चई या खुशबू दुनिया जे कंहिं मुश्क ऐं अंबर जी खुशबू न आहे, इहो हिकिड़ो राज़ आहे। कहिड़ो? चई मुंहिंजे दुकान ते हिकिड़ी औरत आई, सामान सड़ो वरितई, पोइ अधु पैसा ॾिनई। बाबा थकिया त कोन हो? अधु पैसा चई त ही मुंहिंजो सामान खणाए हल घर, पोइ उते अधु पैसा ॾेई दी। बाबे भी चयो त पुटां सवाब जो कमु आहे, इहो सामान खणाए वञी पैसा वठी अचीस। चई मां उहो सामान खणाए उन माई जे घर में दाख़िल थियुसि, सामान जो रखियुमि त यकदम उन माई कुल्फ ॾिनो, कड़ो ॾेई कुल्फ ॾिनई, बुरको जो लाथई त हसीन ऐं जमील औरत, ही नौजवान भी जवान भी हुयो, खूबसूरत भी हुयो। तो उन माई चयुसि त मां हिन ॾींहं जे मौके जे इंतज़ार में हुयसि, मुंहिंजी नफ़सानी ख्वाहिश पूरी कर, न त दाहूं कंदी सही, बदराईंदी सही, कारो करे माराईंदी सही। चई पोइ मां रब खां दुआ घुरी, या अल्लाह हू त यूसुफ नबी हो,
जंहिंजी तो इज्जत बचाई मां त तुंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा जो गुनाहगार गुलाम आहियां। उनखे भी औरत गुनाह जी दावत ॾिनी, मूंखे भी औरत गुनाह जी दावत थी ॾे। या अल्लाह तू मूंखे बचा। चई पोइ दिल में रब ख्याल विधो, मां उन माई खे चयो त मूंखे इजाज़त दे त मां वॉशरूम थी अचां। पोइ मां वॉशरूम में वियुसि, पोइ उते तकाज़ा कयमि, पोइ पाणी उहो पेशाब उहा गलाज़त उहा पाण में मिलाए वॉशरूम मां ॿाहिरि जो निकितुसि त उन माईअ जे साम्हूं उहा गंदगी गलाज़त मां पंहिंजे मथां हारी। अंदाज़ो लॻायो वली हिनखे चइबो अथव। कंहिं मौलवीअ खे त अहिड़ो मौक़ो मिले ख़बर पएसि इते बचे गुनाह खां त पोइ कमाल आहे। खिलो था सही तो चओ। चइबो मां उहा गलाज़त जो कोरो पंहिंजे मथां जो हारियुमि त उन माईअ यकदमि दरवाज़ो खोलियो, चई निकिर, धप कई अथई पागल। चइबो मां निकिरी आयुसि, वो शाख में वेतुम उहा गंदगी गलाज़त धोतम। रात जो इशा जी नमाज पढ़ी करे मां सुतुसि, ख्वाब में नबी साईं जी ज़ियारत नसीब थी। नबी साईं मूंखे भाकुर पाए करे फरमायो, पुट हेॾे आ त अॼु मां मोहम्मद तोखे चुमी ॾियां जो तूं पंहिंजे जिस्म खे गलाज़त लॻाए करे गुनाह खां तो पंहिंजो पाण खे बचायो आ। चई सुबुह जो मां उथां त मुंहिंजे जिस्म में ख़ुशबू ई ख़ुशबू आ। 10 साल गुज़री विया आहिनि, दुनिया जे का मुश्क ऐं अंबर में एॾी ख़ुशबू न आहे जेतिरी मुंहिंजे जिस्म में ख़ुशबू आहे। नबी साईं मूंखे भाकुर पातो उनजी। गुनाह खां बचो, पहिरें नंबर ते गुनाह खां बचो। ॿिए नंबर ते कंहिंजो हक़ न खाओ। पोइ जीअं हुन हमरा मज़दूरी हुयसि पर उहा मज़दूरी बि हुनजी अमानत रखें कि न। 3 नंबर ते अबे अम्मा जे फ़ैसिलनि खे मञो। अबो अम्मा औलाद जे लाइ जेके फ़ैसिला कनि उन्हनि फ़ैसिलनि खे अखियूं बंदि करे क़बूल कयो। अॼोके दौर में असां गुनाहनि खां बि कोन था बचूं। हाणे त या टच मोबाइल अची वई आहे, ये असांजो ख़लीफ़ो हिन वटि मोबाइल। हल ठीकु आहे, इहा हाफ़िज़ आहे भैया, टच मोबाइल न रखो, इन वॾा नुक़सान कया। या टच मोबाइल रखे को वॾो सफ़ा बुज़ुर्ग हुजे जेको बदनज़री खां पाक हुजे, या कंहिंखे ज़रूरत हुजे, जीअं के मुफ़्ती आहिनि पोइ किताब हिन में बंदि था करे छॾनि, तफ़सीर हिन में बंदि था करे छॾनि। जीअं मुफ़्ती अब्दुल रहीम पठाणा वैज़ बि हिन मोबाइल ते कंदो आहे, सभु हवाला लिखियल हूंदा अथसि। उन्हनि जी ज़रूरत आहे, मजबूरी आहे। बाक़ी तव्हां नौजवाननि खे कहिड़ी ज़रूरत आहे टच मोबाइल जी? हिकिड़ो तव्हां में भला इन मोबाइल ॾिसी करे को आलिम थियो आहे, को नमाज़ सिखी हुजेसि इन टच मोबाइल में, को दुआ कुनूत जनाज़े जी दुआ, थोरो हिनखे ईअं हथ तो हणिजे त अलाए छा थो अचे हेॾी गंदगी गलाज़त। कादियानी जुदा पिया तबलीग कनि, दहरिया जुदा पिया तबलीग कनि, राफ़िज़ी जुदा पिया तबलीग कनि। हिकिड़ो ख़ानदान, नेक ख़ानदान हो, पीउ रोए पियो, चए पियो मौलवी साहब मुंहिंजे पुट खे अलाए छा थी वियो आहे, चए थो त ख़ुदा आहे ई कोन। इन मोबाइल जी बरकत। उनजो पीउ तहज्जुद गुज़ार, अम्मा वीचारी मुसल्ले ते रोए थी पई, पुट तो चवे त ख़ुदा आहे। चई साईं हिनखे सम्झायोसि। मां चयोमांसि बाबा तोखे छा थी वियो आहे जो तूं चईं तो ख़ुदा आहे ई कोन? चईंसि असां मञीदा उनखे ऐं जेका शइ ॾिसण में अचे, अलाह असांखे ॾिसण में ई कोन थो अचे त असां कीअं मञूंसि? मां चयोमांसि हवा ॾिसण में अचई थी? चई न। पोइ मञी थो त हवा आहे नी? चई हा। रूह भला ॾिसण में अचई थो? चई न। मां चयो मञी थो त रूह आहे? चई हा। धक जो लॻंदो आहे त सूर ॾिसण में ईंदो आहे? मां चयो मञी थो त सूर बि आहे नी? चई हा। मां चयो हवा ॾिसण में कान थी अचे पर मञी थो त हवा बि आहे, रूह ॾिसण में कोन थो अचे पर मञी थो त रूह बि आहे।
धक लगे तो सूर ॾिसण में कोन थो अचे पर मञी थो त सूर बि आहे त पुट रब भली ॾिसण में न अचे मुस्लमान खे मञिणो आहे त रब बि आहे चईंसि हवा त असांखे महसूस थी थिए अंदाज़ो लॻायो केॾा सुवाल था कनि धक लगे तो सूर असांखे महसूस थिए थो रूह असांखे महसूस थिए थो अल्लाह त असांखे महसूस ई कोन थो थिए इहा इन मोबाइल जी बरकत अथव एॾी तबलीग पिया कंदा रहिया ख़ुदा खां हटाइण जी पोइ मां चयोमांसि कॾहिं 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 टंग भॼंदी आहे बांह भॼंदी आहे पोइ डॉक्टर इंजेक्शन हणी सुन कंदा आहिनि पोइ साईं वढींदा कटींदा राडूं हणंदा टाका हणंदा शीखूं हणंदा आहे या न पर हुनखे महसूस न थींदो आहे सो मां चयोमांसि दादा तुंहिंजी दिलि बि गुनाहनि जे करे सुन थी वई आहे नाफ़रमानी जे करे दहरीअ जे करे इस्लाम खां क़ुरान खां दूरीअ जे करे तुंहिंजी दिलि सुन थी चुकी आहे तंहिंजे करे तोखे महसूस नथो थिए त रब आहे पर जंहिंजी दिलि ज़िंदा मन मणियो तन तस्बीह दिलि दबूरो जन तारूं जे तलब जूं वहदत सां वजन वहदहू वाहिदहू इहो राग रगुन से सुताई जागन निंड इबादत जंहिंजी दिलि ज़िंदा हूंदी आहे उन्हनि खे त निंड में बि महसूस थींदो आहे त रब आहे वफिल अर्ज़ कितहुम मुतजाविरात रब फरमायो ज़मीन ॾे नज़र कयो किथे पकी ज़मीन किथे कच्ची ज़मीन किथे वारासी ज़मीन किथे कलराठी ज़मीन किथे पथरीली ज़मीन किथे पाणी खारो किथे मिठो किथे कौड़ो रब फरमायो रुगो ज़मीन जे मुख़्तलिफ़ टुकड़नि ऐं जड़नि खे ॾिसी थोरो सोचींदो त रब समझ में अची वजन्नातुम मिन अनाब वज़रउन वनखीलुन सिनवान वगैरु सिनवान युस्का बिमाइन वाहिद अञा रब समझ में न अचेव त हिन ज़मीन जे बारे ॾे नज़र कयो हिकिड़ो ज़मीन जो बारो आहे अंब बि पोखियो पियो आहे लीमो बि पोखियो पियो आहे नारगी भी पोखी पई आहे सूफ़ भी पोखियो पियो आहे ज़मीन भी साॻी पाणी भी साॻो हारी भी साॻो कड़ियो भी साॻो वाह भी साॻो पर वनुफ़ज़्ज़िलु बाज़हा अला बाज़िन फिल कुल अंब जो मज़ो पंहिंजो लीमे जो मज़ो पंहिंजो नारगीअ जो मज़ो पंहिंजो सूफ़ जो मज़ो पंहिंजो ज़ैतून जो मज़ो पंहिंजो रुगो अंब जी फार वात में विझी करे थोरो सोचींदो गौर ऐं फ़िक्र कंदो त रब सम्झ में अची वइन्न लकुम फिल अनआम लइब्रा नुस्कीकुम मिम्मा फी बुतूनिही मिन बैन फरसिन व दमिन लबनन खालिसा अन्या तव्हांखे रब समझ में न अचे त खीर जो गिलास खीर जो प्यालो वात ते रखी ॿ ढुक भरे थोरो सोचींदो गौर ऐं फ़िक्र कंदो त रब समझ में अची वेंदो आहे तो त पंहिंजी मेंह खे ढॻीअ खे खड़ जो कुंडो ॾिनो लूसण जी सथरी ॾिनी बुअ जी भरी मले ॾिनी इन में ढॻीअ जे पेट में कड़ी तुंहिंजी मशीनरी कहिड़ो तुंहिंजो कारखानो हुयो जो छेणो जुदा पियो वञे रत जुदा पियो वञे पेशाब जुदा पियो वञे पाणी जुदा पियो वञे हिन आदिलपुर जे कासाइनि खां पुछा कयो उहा कड़ी रग आहे जिथों खीर पियो अचे इन्हनि खे बि पतो कोन्हे को रब फरमायो मुंहिंजो कमाल अथव मुंहिंजी कुदरत अथव जो चइनि नालनि जे विचां मिठा ख़ालिस खीर जा गिलास प्यारण वारो मां आहियां ॿियो कोई कोन अथव रुगो खीर जे गिलास मां ॿ ढुक भरे थोरो सोचींदो गौर ऐं फ़िक्र कंदो त रब सम्झ में अची तो बाबा उलमा सां जुड़ो कुरान पढ़ो ये मोबाइल रखी छॾियो 4 महीना अॻु असांजो दोस्त अल्लाह जे रस्ते में वक़्तु लॻायईं इन टच मोबाइल ते ठका जो थियो त हिकिड़े राफ़िज़ी सां दोस्ती थी हुयसि उन राफ़िज़ी छा कयो जो तो इंटरनेट फेसबुक ते अलाए कहिड़ियूं तारीख़ी ॻाल्हियूं हुनखे ज़हन में विधाई त बाबा आल बैत सां वॾो ज़ुल्म थियो नबी साईं जी वफ़ात खां बाद खिलाफ़त लुटिजी वई बाग़े फदक खसिजी वियो
अम्मा फातिमा के धिक्का ॾिना विया, नबी से जो जनाज़ो पियो हिननि खे वोटनि जी लॻी पई हुई, अचे हुन जे दिमाग़ खे भरियई, हुनजो उलमा सां तालुक़ ई न, क़ुरान पढ़ियल ई न, तारीख़ी ॻाल्हियूं ॿुधाई। हालांकि उलमा खां पुछी ॾिसो, जेकर सही हदीस तव्हांजे साम्हूं अची वञे सहाबा जे ख़िलाफ़ आहे, उन हदीस खे छॾे ॾिजो, सहाबा में कोई ऐब कोन्हे, जीअं मोहम्मद पाक आहे ईअं सहाबा बि पाक आहे। दुनिया में कोई मौलवी दावा नथो करे सघे त मुंहिंजा जेके शागिर्द आहिनि उहे सभु कामिल आहिनि। दुनिया में को उस्ताद इहा दावा नथो करे सघे त मुंहिंजा शागिर्द कामिल आहिनि। दुनिया में को मोतिम इहा दावा नथो करे सघे त मुंहिंजे मदरसे में जेके पढ़नि था इहे सभु कामिल आहिनि। दुनिया में को मुर्शिद इहा दावा नथो करे सघे त मुंहिंजा मुरीद सभु कामिल आहिनि। इहो कंहिंखे बि यक़ न आहे, पर मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दावा करे सके थो, ऐं नबी से दावा कई त जीअं मां मोहम्मद कामिल आ त मुंहिंजा सभु शागिर्द कामिल आ। तारीख़ी ॻाल्हियुनि ते अची लॻो, उनजो नतीजो निकितो जो हाणे असां ॾे निहारे थो त कुकुर जे आने जेतिरियूं अखियूं ॿाहिरि। बाबा तव्हां कासबी हो, तव्हां ख़ारजी हो, तव्हां अहल बैत जा दुश्मन हो, तव्हां यज़ीदी हो, हाणे मूंखे ख़बर पई आहे जेको सॼो ॾींहुं मस्जिद में हूंदो हाणे सॼो ॾींहुं मेखाने में वेठो। इहो टच मोबाइल जो नतीजो, सॼो वाइदो के त इहे मोबाइलूं ख़तमु कंदासीं। इहे नंढड़ी मोबाइल आहे, मूं वटि 2500 जी मोबाइल, हालांकि इहा 2500 जी मोबाइल बारिश थी पए, 4 कुल पढ़ो त दुआ करो। बिस्मिल्लाह।